अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां मौजूदु आहियूं नज़र मोहल्ला में। तव्हांखे जीअं ॿुधाईंदा हलूं त लाड़काणे जो पाणी जेको 100% हिन महिल ख़राबु थी चुको आहे, जर जेको आहे ख़राबु थी चुको आहे। उन पाणी खे बणाइण जे लाइ जस्टिस अमीर हानी जी सदारत में हिकिड़ी टीम जोड़ी वई। उन टीम लाड़काणे जे चारों तरफ़ वॾा खूह ठाराया जिते पाणी हीअ सिम हाणे मुकमल भरिजी चुकी आहे। तव्हांखे कैमरामैन ॾेखारे सघे त हीअ जेको आहे सो मुकमल तौरु भरिजण वारी आहे। हीअ सिम पाणी जेको आहे सो जरनि जो पाणी ख़राबु करे रहियो आहे। हे किनो पाणी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु म्यूनिसिपालिटीअ जी कोताही जे करे। वधीक कमेंट वठंदासीं असां। दादा जी, मुंहिंजो नालो ज़ुल्फ़कार अली आहे, मां पाण कांदड़ आहियां। हे पाणी जेको आहे सो बेकार में बेकार थी वियो आहे। काफ़ी बीमारी वधी वियूं आहिनि जेके लाड़काणे में तव्हां ॾिसो त शुगर आहे, ब्लड प्रेशर आहे, कैंसर आहे, वधीक घणियूं बीमारियूं आहिनि। केतिरा जा नाला खणूं असां तव्हांखे ॿुधायूं। ऐं सिम नाले जो पाणी हीअ बेकार आहे, बाक़ाइदे जेको जरनि खे ख़राबु करे रहियो आहे। ऐं उनजे बावजूदि हीअ रोड ते पाइप हिकिड़ो लाइन जेका आहे सो फाटी पई आहे। उहा काफ़ी दफ़ा हुनखे चयो वियो आहे त बाबा हिन जो बंदि करायो वञे, को खल तेल निकिरे ई कोन थो। उहो पाणी वधी रहियो आहे। हिनमहिल सिम नालो जेको आहे सो ख़तरो थी वियो आहे। हींअर तव्हांजो छा मुतालबा? साईं, हींअर असांजो मुतालबो इहो आहे त महिरबानी करे हिनखे जेको आहे बंदि कयो वञे। जेको रोड जो पाणी निकिरी रहियो आहे, रोड बि ख़राबु थी रहियो आहे। जर जो पाणी बचायो वञे महिरबानी करे। हिन जेतिरो थी सघे त हिन ते बार बार कोशिशि इहा आहे त माना पाणी असांजो साफ़ु सुथिरो सही थी वञे, जीअं इंसानी ज़िंदगियूं ज़ाया न थियनि ऐं बची सघनि। बाबा हे छो नथो पाइप ठारायो वञे? कहिड़ो हे पाइप जेको सिम में थो वहे तव्हांजो भॼी पियो? ऑफिसरनि खे चयो इहो ईंदा, चवंदा असां ठारायूं था। असांजो इहो ई इलाइक़े वासियुनि एहतजाज रिकॉर्ड करायो त गंदो पाणी जेको म्यूनिसिपालिटी वारनि जो आहे उहो बंदि करे ऐं हिनखे जरनि खे बचायो वञे। जे अञा हिनखे वेतर किनो पाणी सिम नाले में छॾियोसीं त आसपास जा इलाइक़ा देरि न आहे त नाली जो पाणी नलकनि मां निकिरे ऐं बीमारियूं हिते आम थी वञनि। कैमरामैन गुलाम फारूक सां गॾु साबिर हुसैन।